नाज़रीन, इस्लामकोट में गोड़ाणो डैम में पानी छॾण बाद दकिड़छो में पानी छोड़कण बाबति समाजी तहरीक पारां ॻोठ दकिड़छो में समाजी कठ मुनक़द कयो वियो। विजिलेंस ते मौजूद आहे फ़कीर बशीर अहमद। जी फ़कीर बशीर अहमद। जी बिल्कुल, इन वक्त इस्लामकोट तालुके जे ॻोठ दुकड़चो में मौजूद आहियां। तव्हांखे ॿुधायां त दुकड़चो जा जेके मुतासिर आहिनि, ख़ासि तौर ते जेके गोड़ाणो डैम ऐं दुकड़चो डैम जेको थरकोल त एंग्रो माइनिंग जो जेका माइनिंग जे खोटाई जो जेका पानी छॾियो पियो वञे दुकड़चो में, उन जा मुतासिर आहिनि। मुसलसल इस्लामकोट प्रेस क्लब ते एहतजाज कयो। गुज़िरियल ॾींहुं जेका मक़ामी MPA जे अचण खां पोइ उहो एहतजाज ख़तमु कयो वियो। अॼु हिते राजोणी जेका कठ आहे उहा घुरायो वियो आहे, जंहिंमें मक़ामी जेके दुकड़चो ऐं भरपासे जा जेके ॻोठ आहिनि उन जा रहवासी हिते मौजूदु आहिनि। इन्हनि में असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे छा था चवनि, केतिरो उन्हनि जो नुक़सानु थियो आहे, केतिरो उहे मुतासिर थिया आहिनि। तफ़सीली असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल तव्हांखे ॿुधाईंदासीं। हीअ जेको दुकड़चो डैम, उनखां पहिरीं गोड़ाणो डैम, VGR डैम, ये जेका पहिरीं ॻाल्हि त डैम जेको आहे उनजी त ज़रूरत ई न आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हे डैम जेका आहिनि इहो किनो पाणी जेको आहे उहो केमिकल वारो ख़राबु पाणी उहो हिते छॾे रहिया आहिनि। ऐं उहो पाणी हिते जमा थींदो, हिते जो अगरि माल मवेशी आहे उहो उन में मुंहुं विझे थी त उनखे नुक़सानु आहे, हिते जे इन्वायरमेंट खे नुक़सानु आहे, माहौलियात खे वॾो नुक़सानु आहे। ऐं अगरि जेको बचो ॿाहिरि ओॾां हली थो वञे त उन्हनि खे नुक़सानु आहे। उन्हनि जी ज़मीनूं जेकियूं ज़रखेज़ आहिनि उहे बंजर थियूं थी वञनि, त इहो हिकिड़ो इलाही वॾो नुक़सानु आहे। इहे इलाही वॾी नाइंसाफ़ी आहे। थरकोल कंपनियूं, थरकोल, ब्लॉक 2, एंग्रो कोल माइनिंग कंपनी जेकी आहे उहा मुसलसिल ज़्यादतियूं करे रही आहे। कॾहिं गोड़ाणे डैम जी सूरत में ज़्यादतियूं कयूं अथसि, कॾहिं VGR डैम जे सूरत में ज़्यादतियूं कई आहे, कॾहिं दुकड़चो डैम जे जेकी आहे उन जे हवाले सां उहे ज़्यादतियूं कयूं आहिनि। त हीअ जेके कंपनियूं आहिनि, हिननि जा जेके ढंग ऐं रंग आहिनि उन्हनि जी तव्हांखे ख़बर आहे त हे जेके आहिनि माण्हुनि खे ब्लैकमेल कंदियूं आहिनि, माण्हुनि खे हिरासा कंदियूं आहिनि ऐं ईअं करे हे पंहिंजा जेके आहिनि उहे कमु कढंदियूं आहिनि। सही त अञा एरियो बि कोन आहे, का प्लानिंग जी ख़बर आहे। जीअं डैम जे आहे, जीअं जेको ॿिन्हिनि जा नंबर आया आहिनि उहे सभु डैम अंदरि अचनि था। जे उहे पासनि था जेके नंबर डैम अंदरि अचनि था त ॻोठ बि सॼो डैम अंदरि आहे। उन खां पोइ असांजो अरिड़हं ॾींहं खां सरासरी प्रेस क्लब जे अॻियां कैंप क़ाइमु हुई। कल फ़कीर शेर मोहम्मद बिलालानी साहब ऐं साईं अमन शाह काटण खां आया, उन्हनि असांखे यकीनती ॾिराई। 12 खां 14 ॾींहं जंहिंमें 2 ॾींहं विया आहिनि, बाक़ाया 12 ॾींहं आहिनि। 12 ॾींहं खां पोइ अची करे जेके असांजा ML आहिनि, जेके असांजा तालुके नाज़िम आहिनि, जेके तालुके जा बाला ऑफिसर आहिनि, उहो अची असांजा मसइला हल कंदा त 12 ॾींहं कंदा। जे न त इहा रैली हितां खां पियादी, जंहिंमें मर्द माण्हू, मायूं औरतूं, नंढड़ा ॿार ऐं ॿिया केतिरा साथी असां लाइ जागी पवंदा। असांखे न ज़मीननि जो मुआविज़ो खपे थो, न पघारूं खपनि थियूं, न नौकरियूं खपनि थियूं, पर असांजी धरती जेका आहे उहो असीं बचाइणु चाहियूं था। ऐं इंशाअल्लाह ताला ही बचो जेको असांजो आहे उहो जेको आहे उन जिदोजहद में असीं सदाईं ज़िंदगी गुज़ारींदासीं। असां तमामु साफ़ सुथरी ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं हाणे बि गुज़ारणु चाहियूं था। नुक़सानु जेको गोड़ाणे में थियो आहे तव्हां पाण तफ़सील सां ॾिठो आहे, उनखां बि वधीक दुकड़चो में नुक़सानु थियण जो ख़दशो आहे। छो दुकड़चो जो पूरो ॻोठ हिन जे अंदरि अचे थो। हितां जे जेके आस पास जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि जूं ज़मीनूं हितां तव्हां हेठि वञी ॾिसंदा, ॿेरनि जा बाग़ लॻा पिया आहिनि, VIP बाग़। इहे बाग़ अंदरि चंदा आहिनि, बाग़नि खे जेके तबाह पिया कनि। थर समाजी तहरीक पारां जेका ॻोठ दुकड़चो में कोठाली राजूणी कठो, जंहिंमें दुकड़चो समेत जेके भरपासे जा ॻोठ आहिनि उन्हनि जे माण्हुनि वॾे तइदाद में हिते शिरकत कई आहे। तहरीक जे अॻुवाणनि तरफ़ां मुतालबा कया पिया वञनि त दुकड़चो जेको डैम आहे, जेको एंग्रो कंपनी जी माइनिंग जो पाणी आहे उहा हुते छॾियो पियो वञे, जंहिंसां 100 एकड़ ज़मीन जेका आहे उहा तबाह थी रही आहे। हुते विच आबादी में जेका पाणी छॾण सां जेके हुते जा रहवासी आहिनि उन्हनि जा वण टिण ॿूटा ऐं उन्हनि जा जेके इबादत गाहूं आहिनि उहे पिणु मुतासिर थी रहियूं आहिनि। बार बार जेका शिकायतूं करण बावजूदि जेका एंग्रो कंपनी आहे उहा पंहिंजे ज़िद ते क़ाइमु आहे। पाणी छॾण सां वॾे तइदाद में नुक़सानु थी रहियो आहे। आला इख़्तियारनि सां घुर कनि था, मुतालबो कनि था त जेका दुकड़चो में जेका छॾंदड़ पाणी आहे उहा फ़ौरन बंदि कयो वञे।